पोएं हफ़्ते असां काइनात में मौजूदु तवानाई जी बेतरतीबी वारी रग़बत यानी इंट्रापीअ ते ॻाल्हायो होसीं त कीअं उहा काइनात जी पैदाइश खां हिन वक़्त ताईं मादे खे मुख़्तलिफ़ शिकिलियुनि ॾियण ऐं बेतरतीब थींदो रहण लाइ ज़िम्मेवार हुजे थी। ऐं तिबियातदाननि मुताबिक़ तवानाई जी उहा ई ख़ासियत हिकु ॾींहुं हिन सरगर्म काइनात जे वजूद जो ख़ात्मो करे छॾींदी, जंहिंखे काइनात जो मौत चई सघिजे थो। असांजे चौधारी मौजूदु सभु शयूं, ही धरती, सिज चंड तारा, एतिरे ताईं जो एटम बि भॼी भुरी पवंदा। जॾहिं काइनात में मौजूदु तवानाई जो आख़िरी बंडल बेतरतीब थींदो त उहो काइनात जे सरगर्म वजूद जो आख़िरी पल हूंदो। उनखे काइनाती गर्मीअ जो मौत बि चइजे थो। इन अमल जी तिबई वज़ाहत सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तहत कई वेंदी आहे, जंहिं मुताबिक़ कंहिं बंद निज़ाम में तवानाई जी बेतरतीबीअ वारी ख़ासियत सबबि ख़राबी वधंदी ई रहे थी। असां अॼु धरतीअ ते शयुनि खे इंतिहाई तरतीबी हालत में ॾिसूं था। फितरी लकान खां वणनि टिणनि ॿूटनि ख़ूबसूरत निज़ारनि ऐं साहवारनि सुमेत हर वजूद केॾो न वणंदड़ ऐं तरतीब में आहे। ईअं ई सयारा, सितारा, सितारनि जा मेड़ सभु फितरी क़ानूननि जे ज़ेरे असर हिकु तरतीब में आहिनि। ऐं इन्हनि सभिनी जी तरतीब ऐं हरकत जो जोहर तवानाईअ जी तरतीब आहे। पर वक़्तु गुज़रण सां उन जी बेतरतीबी जी सलाहियत सबबि आहिस्ते आहिस्ते हर शइ भुरण ऐं विसामण तरफ़ वधी रही आहे। दूर दूर मुस्तक़बिल में काइनात में मौजूदु तवानाई एतिरी त बेतरतीब थी वेंदी जो मंझि मौजूदु कंहिं बि क़िस्म जी सरगर्मी ऐं हरकत नामुमकिन बणिजी वेंदी। काइनात में गर्मी ऐं रोशनीअ जो वजूद ख़तमु थी वेंदो ऐं हर तरफ़ अंधकार ऐं थधि फैलिजी वेंदी, पर इन अमल में अञा अरबें खरबें साल दरकार आहे। हिन वक़्तु असां काइनात जे स्टेलिफेरस एरा यानी तारनि भरे दौर मां गुज़री रहिया आहियूं। जेको के 14 अरब साल अॻु शुरू थियो। अॼु ॾींहं ताईं काइनात में तवानाई जी पैदाइश जा वॾा ज़रिया इहे ई सितारा आहिनि। हिकु वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो काइनात में सितारनि जी पैदाइश बंदि थी वेंदी ऐं काइनात में हर तरफ़ झीणा सफ़ेद ॼामड़ा, ॻाढ़सरा ॼामड़ा सितारा ऐं ब्लैक होल्स ठहणु शुरू थींदा। उनखे भुरण दौर या डीजेनरेट एरा चइबो आहे, जेको पिणु 1000 खरब साल खां पोइ शुरू थींदो। उन दौर में मुर्दा सितारा पंहिंजी रहियल तवानाई विञाए छॾींदा। ऐं सितारनि जा मेड़ ग़ाइब थींदा वेंदा। एसिताईं जो मंझंदि मौजूदु कुल मादो एटमी ज़रड़नि समेत भुरी ग़ाइब थी वेंदो। पर अञा बि काइनात हूंदी, ब्लैक होल्स जे सूरत में। इन दौर खे ब्लैक होल्स दौर चयो वेंदो आहे, जेको खरबें खरब साल पोइ शुरू थींदो। उन वक़्तु काइनात में सिर्फ़ु ब्लैक होल ई मौजूदु हूंदा, पर ब्लैक होल बि पाइदार न हूंदा ऐं रोशनाई ज़रड़नि यानी फोटान्स में तब्दील थी विखरी वेंदा, जंहिंखां पोइ ऊंदाहे दौर यानी डार्क एरा जी शुरूआत थींदी। जंहिंमें न नज़र ईंदड़ तवानाई जा उहे ज़रड़ा सॼी काइनात में फैलियल हूंदा, पर एतिरा त बेतरतीब जो उन्हनि मां कंहिं बि काइनाती लका जो ॿीहर पैदा थियणु नामुमकिन हूंदो। इन खे काइनात जो विसामण या हीट डेथ ऑफ यूनिवर्स चइजे थो। पर इहो असांजे ॼातल सुञातल फितरी क़ानूननि तहत हिकु नज़रियो आहे। थी सघे थो त ईअं कॾहिं न थिए, पर इहो मुमकिन आहे त दूर दूर मुस्तक़बिल में उहा ॿीहर पंहिंजे नुक़्ताए पैदाइश यानी ॿीहर तरतीब वारी हालत खे रसी वञे।
ऑस्ट्रिया जे तिबियातदान लुडविग बोल्ट्ज़मैन असांजी काइनात खे तास जे पतनि सां तशबीह ॾिनी आहे। जीअं तास जा पता तरतीब में हूंदा आहिनि ऐं असां हुननि खे बेतरतीब कंदा आहियूं, पर मुमकिन आहे त बेतरतीब थींदे थींदे हिकु वक़्तु उहे वरी कंहिं तरतीबी हालत में मोटी अचनि। अहिड़े ई नमूने लामहदूद वक़्त में तवानाई जे सूरत में विखिरियल काइनात पाण खे कंहिं ॿिए अज़ीम धमाके यानी बिग बैंग जे सूरत में ॿीहर पैदा करण में कामयाब थी वञे। जेको बज़ाहिर त नामुमकिन आहे, पर बोल्ट्ज़मैन मफ़रूज़े मुताबिक़ थी सघे थो त असांजी हीअ काइनात कंहिं ॿी वॾी काइनात जो हिसो हुजे ऐं उहा लामहदूद वक़्त में हुन जी ॿीहर शुरूआत लाइ को ईअं ई को सबबु पैदा करे विझे जीअं हुन जी पहिरीं शुरूआत थी हुई।